अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन। पूरियत मदामत के मरकजी सदर मोहतरम मसरूर शाह साहब जिन के तवज्जो सां मुखातिब थियनि जे झंडन असांजे मुख़्तलिफ़ शनाख्तुनि खां सभ खां अहम ॻाल्हि इहा आहे त अॼु जो जेको ऐलान हो उहो सिंध जो ऐलान हुयो। इन लाइ त सभु सिंधी गॾिजी असां पैगाम ॾियूं इस्लामाबाद खे, पिंडी खे, सिंध जे हुकुमराननि खे त सिंध 7 करोड़ सिंधियुनि जो तारीख़ी वतन आहे। सिकंदर खां वठी करे अॼु ॾींहं ताईं गिनासी वेंदा रहिया, अमले आवर वेंदा रहिया, पर ही खीरसर खड़ो आहे, ही सिंध खड़ी आहे, ही सिंध जो वजूद खड़ो आहे। सिंध हमेशह रहंदी, सिंध जो वजूद हमेशह रहंदो। इहो पैगाम आहे जेको मां सम्झां थो त अॼु हिकु भरपूर मार्च जे ज़रिए, हिकु भरपूर अवामी क़ुवत जे ज़रिए असां पंहिंजो पैगाम पहुचाइण में कामयाब विया आहियूं। ऐं इहा शुरूआत आहे, ही शुरूआत आहे उन तहरीक जी जंहिंमें सभु 7 करोड़ सिंधी माण्हू उन तहरीक में शामिल थींदा। साथियो, ॿ टे ॻाल्हियूं आउं मुख़्तसरन कंदुसि। पाकिस्तान जी रियासत, पंजाब जी एस्टेब्लिशमेंट ऐं जेके हिते उन्हनि पंहिंजा एजेंट विहारिया आहिनि इलेक्टेड शोकाल गवर्नमेंट जे नाले में, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे नाले ते, ही नओं खेल न आहे। जॾहिं खां पाकिस्तान ठहियो आहे तॾहिं खां वठी पाकिस्तान जी पंजाब जी एस्टेब्लिशमेंट जारियत जी पॉलिसी इख्तियार कई आहे। पख्तूनख्वा जी धरती हुजे, डॉलर ख़ातिर उन्हनि धरती खे विकिणियो। बलोचिस्तान जो साहिल ऐं वसाइल हुजनि उन्हनि ते उन्हनि जो कब्ज़ो। अफगानिस्तान खे इन्हनि चयो त असांजो ही 5 सूबो आहे। सिंध खे हिननि इहो ॾिठो त सिंध जो दरिया, सिंध जूं ज़मीनूं, सिंध जी मादनियात उहा बि असां कब्ज़े हेठि कंदासीं। जॾहिं पाकिस्तान ठहियो तॾहिं खां वठी उन्हनि जी कराची ते नज़र हुई, साहिली पट्टी ते नज़र हुई, ऐं पाकिस्तान ठहंदे ई उन्हनि साहिली पट्टी ऐं कराची खे सिंध खां अलॻि कयो। उहा साॻी सोच आहे, अॼु बि साॻी सोच आहे, पर उन सोच ऐं उन्हनि अमलनि जे करे पाकिस्तान अॼु उन सतह ते पहुतो आहे जिते बलोचिस्तान जी सूरत हाल तव्हांजे अॻियां आहे। हू सेल्फ डिटर्मिनेशन जी ॻाल्हि था कनि, पख्तूननि हिननि खे रिजेक्ट करे छॾियो आहे। अफगानिस्तान हिननि खे चवे थो त जेका बि असांजी तबाही थी आहे उन में तव्हां ज़िम्मेवार आहियो। कश्मीर जेके ई चवंदा त असांजी शइ रग आहे, उहा शइ रग धड़म सां किरी आहे ऐं कश्मीरी सम्झी विया आहिनि त कश्मीर जे वतन जी ॻाल्हि जेके ई कनि था उहे कश्मीर जे वतन जी ॻाल्हि नथा कनि। जेकॾहिं असां कश्मीर खे क़ौमी बुनियादनि ते ॻाल्हि कंदासीं तॾहिं असां वाजिबु आहे। अहिड़ी जॾहिं सूरत हाल थी आहे पाकिस्तान में त पंजाब जी एस्टेब्लिशमेंट ऐं सिंध जे दलाल पीपल्स पार्टी खे मिलाए करे हू इहो सोचनि था त अॼु या सुभाणे अहिड़ी मथां सूरत हाल थिए जो पाकिस्तान लैंडलॉक थी वञे, पंजाब वटि का साहिल न हुजे। इन करे पहिरियां खां ई पंजाब इहा कोशिश में आहे त असांखे साहिली पट्टी ऐं कराची खे कब्ज़े हेठि करणो आहे। ही 9 सूबनि जो जेको राग आहे, इन जे पोयां जेका प्लैनिंग आहे उहा प्लैनिंग 2 आहिनि। हिकिड़ो त सिंध जो साहिल, सिंध जी कराची खे कब्ज़े हेठि कजे, ऐं ॿियो सिंध जे दरिया ते दाड़ो हणिजे त पोइ सिंध हिकु बंजर ज़मीन थी वेंदी ऐं सुभाणे असां हिकिड़ी कॉलोनी हूंदासीं। इहा उहा सॼी प्लानिंग आहे जेका अॻियां जी प्लानिंग ई कनि पिया। ऐं ख़ासि तौर ते आलमी तौर ते तव्हां ॾिसो त ही साहिली पट्टी सिंध जी ईरान जी जंग खां पोइ वधीक अहमियत इख्तियार करे चुकी आहे। इन
इन सॼी सूरत हाल में असांखे पंहिंजो साहिल पंहिंजा वसाइल ऐं पंहिंजो दरिया बचाइणो आहे ऐं इन रीत बचाइणो आहे जो असां बि हिननि जा दग जॾहिं बंदि कंदासीं जॾहिं 7 करोड़ सिंधी गॾु थी करे हिननि जा दग बंदि कंदा तॾहिं वञी ही पंहिंजा मनसूबा वापसि वठंदा ऐं ही शिकस्त खाईंदा ही न ही जहिड़ो कनि था ही हथ चुरान कनि था तहज़ीब सां तारीख़ सां जोग्राफी सां ऐं जेको बि तारीख़ सां तहज़ीब सां ऐं जोग्राफी सां हथ चुरान कंदो आहे तारीख़ में उहो दफ़न थींदो आहे ऐं ही दफ़न थींदा असां इहो सम्झूं था त ही असांजो सुजागी जो पैगाम जेको आहे इहो शुराती मरहलो आहे सॼी सिंध में असां वेंदासीं सॼी सिंध जे डिवीज़न ऐं ज़िलनि में असां वेंदासीं सिंध एक्शन कमेटी जे प्लेटफॉर्म ते ऐं पोइ वरी हिकिड़ो ॿियो रेफरेंडम कराची जे अंदरि असां गॾु थी करे ॾींदासीं त बाबा सिंध जो साहिल सिंध जो वसाइल सिंध जा दरिया हमेशह आबाद रहंदो ऐं जेकॾहिं तव्हां पंहिंजा नापाक जेके मनसूबा ख़तम नथा करियो त पोइ सिंध हिकु कॉन्ट्रैक्ट तहत पाकिस्तान में शामिल थियो हुयो जेकॾहिं तव्हां कॉन्ट्रैक्ट जी वायलेशन कयो था त पोइ सिंध खे पंहिंजो सियासी मुस्तक़बिल तय करण जो हक़ आहे सेल्फ डिटर्मिनेशन जो हक़ आहे असां इहा ॻाल्हि कंदासीं इन करे असांखे मुतहद थी करे हीअ जंग ही जदोजहद ही पुरअमन मज़ाहमत अॻिते हलाइणी आहे ऐं इन जोश ऐं जज़्बे सां बार बार जेको आहे उहो पैगाम ॾियणो आहे बार बार इहो पैगाम वफ़ाक़ खे ऐं सिंध जे हुक्मराननि खे ॾियणो आहे त सिंध हिकु आहे आख़िर में मां हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि त पाकिस्तान पीपल्स पार्टी चवे थी त असां त यार वफ़ाक़ में गवर्नमेंट में आहियूं ई कोन ही मनसूबा जेके आहिनि हू पिया थियनि असां त ख़िलाफ़ आहियूं पढ़णो बि खाइनि मरणो बि खाइनि इन करे असांखे इन ते वाज़े थियणु घुरिजे त पाकिस्तान पीपल्स पार्टी हुननि सां गॾु आहे जेकॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी हुननि सां गॾु न हुजे त ही गिरफ़्तारियूं न थियनि ही रोकथाम न थिए MQM कराची में सिधो चवे थी त हथियार खणो उन्हनि खे कुझु कोन थो कयो वञे पर हिते पुरअमन मज़ाहमत खे रोकियो वञे थो ऐं बिलावल पंहिंजे नाने वांगुरु जीअं हुनजे नाने बंगालिन जे क़त्ल आम लाइ रस्तो हमवार कयो हुयो जीअं हिनजे नाने बलोचिस्तान में क़त्ल आम लाइ रस्तो हमवार कयो ऐं सहूलतकारी कई हुई अॼु जॾहिं बिलावल चए थो त सिंध जा कॉन्फ्रेंस दहशतगर्द आहिनि त ही बि पंहिंजे नाने वांगुरु सिंध में क़त्ल आम जो रस्तो हमवार करे पियो इन करे असांखे एस्टेब्लिशमेंट सां गॾु हिननि खे सुञाणणो आहे ऐं मुनज़िम थी करे हिकिड़ो क़ौमी अवामी इरादो ठाहिणो आहे जॾहिं क़ौमूं इरादो ठाहींदियूं आहिनि त पोइ का बि तारीख़ जेका आहे का बि क़ुवत जेका आहे उन्हनि खे रोके कोन सघंदी आहे सिकंदर खां वठी करे मोहम्मद बिन कासिम खां वठी करे अंग्रेज़ खां वठी करे हिन पंजाब ताईं सिंध विढ़ंदी रही आहे ऐं सिंध हमेशह ज़िंदा रहंदी जीए सिंध।